सायराज नाविल नगर जा साथियों अस्सलाम वालेकुम। पेश खिदमत आहे नाविल जी नई किस्त। प्रिंसिपल जी ऑफिस जो दरवाज़ो वॾो ऐं गरो हो, जंहिंजे ॿाहिरां पितल जी प्लेट ते गुलाम मुस्तफ़ा प्रिंसिपल लिखियलु हो। आयशा गेरो साह खणी दरवाज़े ते दस्तक ॾिनी। अंदरि दाख़िल थींदे ई हिन ॾिठो त प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा पंहिंजे वॾे चमड़े जी कुर्सी ते वेठो हो ऐं नासिरा मैम हिन जे भरिसां बीही अॻे ई के काग़ज़ ॾेखारे रही हुई। ऑफिस में हिकु अजीब ख़ामोशी हुई। रुगो छित जे पंखे जो आवाज़ गूंजी रहियो हो। अचो मिस आयशा, वियो। प्रिंसिपल पंहिंजे ऐनक जे मथां सख़्त नज़रनि सां ॾिसंदे चयो। हिन जे लहजे में हिकु हाकमाणो रोब हो। आयशा कुर्सी ते वेही रही। हिन जे मुंहं ते का घबराहट न हुई, पर अंदर में पुराणे स्कूल जो उहो अमन यादि अची रहियो हो, जिते प्रिंसिपल हिकु शफ़ीक़ उस्ताद वांगुरु गाइड कंदो हो। मिस आयशा, मूंखे शिकायत मिली आहे त तव्हां पहिरीं ई ॾींहुं क्लास में सिलेबस खां हटी करे अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जेके असांजे स्कूल जी पॉलिसी जे ख़िलाफ़ आहिनि। उन खां अलावा तव्हां मिस नासिरा सां बि बदतमीज़ी कई आहे, जेका असांजे सीनियर ऐं सभ खां ज़िम्मेवार उस्ताद आहे। प्रिंसिपल मेज़ ते हथु रखंदे चयो। नासिरा पंहिंजे चपनि ते हिकु फ़ातिहाना मुल्क सजाए आयशा ॾांहुं ॾिठो। आयशा तमामु घणे सुकून ऐं मेच्योरिटी सां जवाबु ॾिनो, सर, मां कंहिं बि पॉलिसी जे ख़िलाफ़ न आहियां वई। 9वीं क्लास जी बायोलॉजी जे सिलेबस में जेनेटिक्स शामिलु आहे ऐं मां रुगो ॿारनि खे हुनजो बुनियादु सम्झाए रही हुयसि त जीअं उहे रटो मारण बदिरां कॉन्सेप्ट सम्झनि। रही ॻाल्हि मिस नासिरा जी, त मूं रुगो मुंहिंजी क्लास जे वक़्त खे तरजीह ॾिनी। मां सम्झां थी त हिकु टीचर लाइ क्लास जो वक़्तु सभ खां अहम हूंदो आहे। प्रिंसिपल आयशा जी हिन पुख़्ते ऐं बेबाक जवाब ते कुझु देरि लाइ ख़ामोश थी वियो। हिन नासिरा ॾांहुं ॾिठो, जंहिंजे चहिरे ते कावड़ जा सना गुंज अची विया हुआ। ठीकु आहे, प्रिंसिपल पंहिंजो लहजो थधो कंदे चयो, पर यादि रखो, हीउ स्कूल तव्हांजे पुराणे स्कूल वांगुरु नाहे। हिते असांखे नतीजा खपनि, तजुर्बा न। तव्हां वञी सघो था। आयशा ऑफिस मां ॿाहिरि निकिती त हिन महसूसु कयो त नासिरा उहा औरत नाहे जेका एतिरी आसानी सां हार मञे। उहा पहिरीं चिणग हुई ऐं हाणे हिकु वॾो तूफ़ान अचण वारो हो। ॿिए ॾींहुं स्कूल जो माहौल हिकु ॿिए रंग में हो। आयशा जीअं स्टाफ रूम में दाख़िल थी त उते मौजूदु न्यूट्रल ग्रुप जी टीचरनि पंहिंजा मुंहुं ॿिए तरफ़ करे छॾिया। नासिरा जे ख़ौफ़ खां हाणे आयशा सां गॾु वेहण लाइ बि तयारु न हो। रुगो ज़ुबैदा आपा हुई, जंहिंखां आयशा खे ॾिसी पंहिंजो कंधु हमदर्दी सां लोॾियो। जॾहिं आयशा पंहिंजी डेस्क ते पहुती त हिन ॾिठो त हिन जे डेस्क ते रजिस्टर जे अंदरि हिकु अछो काग़ज़ रखियलु हो। हिन तकड़ि में उहो काग़ज़ खोलियो। उन ते कंप्यूटर मां प्रिंट थियल अखरनि में लिखियलु हो, मिस आयशा, जेकॾहिं पंहिंजी नौकरी ऐं इज़त प्यारी आहे त साइंस लैब में मिलियलु उहो रजिस्टर अॼु ई ज़ाया करे छॾ। मिस साइमा बि तमामु घणी होशियारु थियण जी कोशिशि कई हुई, पर अॼु हिन जो नालो निशान बि न आहे। आयशा जा हथ कुंभण लॻा। हिन पंहिंजे पघर सां पुसियल हथनि खे उघियो, चादर खे वधीक मज़बूती सां वेढ़ियो। हिन खे अंदाज़ो थी वियो हो त हिन जे हर हिकु हरकत ते नज़र रखी पई वञे। कंहिंखे ख़बर पइजी वई हुई त हिन खे लैब मां रजिस्टर मिलियो आहे, पर आयशा बुज़दिल न हुई। हिन उन धमकीअ वारे ख़त खे पंहिंजे पर्स में लिकायो ऐं सिधो साइंस लैब ॾे वधी। लैब में दाख़िल थी हिन सॼो दरवाज़ो अंदरां बंदि कयो। मिटी ऐं केमिकल्स जी बू जे विच में हुन मिस साइमा जो रजिस्टर ॿीहर कढियो। हिन भेरे हिन रुगो आख़िरी सिफ़ो न, पर पहिरियां सिफ़ा गौर सां ॾिसणु शुरू कया। रजिस्टर जे विच वारनि सिफ़नि ते स्कूल जी लेबॉरेटरी लाइ आयल लखनि रुपयनि जे फंडनि जा तफ़सील हुआ, जिन ते प्रिंसिपल गुलाम मुस्तफ़ा ऐं नासिरा जा दस्तख़त हुआ, पर सामान जी लिस्ट में अधु शयूं बि मौजूदु न हुयूं। उहा हिकु वाज़िह प्रोफेशनल करप्शन हुई, जंहिंखे मिस साइमा बेनकाब करणु चाहियो हो। ओचितो लैब जे पुठियां वारी दरी खुलिकी। आयशा छिरकिजी वई। हिन दरी ॾांहुं ॾिठो। ॿाहिरां स्कूल जो पटेवालो रहीमदाद बीठो हो। हिन जी उमिरि अटिकल 60 साल हुई ऐं हू सालनि खां हिन स्कूल में हो। हिन जे अखियुनि में हिकु ख़ौफ़ ऐं सचाई हुई। मिस साहिबा, रहीमदाद तमामु दॿियल आवाज़ में चयो, हिन रजिस्टर खे हिते न रखो। नासिरा मैम जा माण्हू अॼु राति तव्हांजी अलमारी चेक कंदा। हू मिस साइमा खे बि ईअं ई रोईंदे ऐं परेशान थींदे ॾिठो हो। रहीमदाद, मिस साइमा सां छा थियो हो? हू काॾे वई? आयशा दरी जे वेझो बीहंदे पुछियो। रहीमदाद हेॾां होॾां ॾिसंदे चयो, मिस साहिबा, हिन चयो त संदसि बदिली थी वई, पर उन राति मूं प्रिंसिपल जी गाॾी में मिस साइमा जो रोइण जो आवाज़ु ॿुधो हो। उन खां पोइ कॾहिं स्कूल न आई। नासिरा तमामु ख़तरनाक आहे। मैम, तव्हां हितां बदिली कराए हलिया वञो। पंहिंजे पुराणे स्कूल हलिया वञो। हीअ जॻह उस्तादनि लाइ न आहे, हीअ जलादनि जो घरु आहे।
उनखां अॻु जो आयशा कुझु वधीक पुछे रहीम दा तकड़ में उतां ग़ाइबु थी वियो, छाकाणि त वेरांडे मां नासिरा जी ऊची हेल जो आवाज़ु ॿुधण में अची रहियो हो। टिक टिक टिक। उहो आवाज़ु ईअं ई हो ॼणु आयशा जी ज़िंदगी जा लम्हा घटिजी रहिया हुजनि। आयशा लेब जी हिकु कुंड में पी रही, रजिस्टर हिन जे सीने सां लॻल हो। हिन खे पंहिंजे पुराणे स्कूल जो सुकून, उहो एतिराम तमामु घणो यादि आयो, पर हाणे हू वापसि नथी वञी सघे। ईअं हार मञी जेकॾहिं हू भॼी पई त मिस साइमा जो सचु हमेशह लाइ दफ़न थी वेंदो। हिन फ़ैसिलो कयो त हू लड़ंदी, हिकु उस्ताद जी हैसियत में बि ऐं हिकु बावाकार औरत जी हैसियत में बि। हाणे अॻियां छा थींदो? छा आयशा उन करप्शन जे रजिस्टर खे महफ़ूज़ रखी सघंदी? नासिरा मेम प्रिंसिपल जी अलमारी चेक करण वारे प्लान मां आयशा कीअं बचंदी? मिस साइमा सां उन राति कहिड़ो हादसो थियो हो? इहो सभु ॼाणण लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल ऐं पंहिंजी क़ीमती राय कमेंट बॉक्स में ज़रूरु शेयर कंदा। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।